अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बिश्शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ला हौला वला क़ुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। इन्ना सलाता तन्हा अनिल फ़हशाई वल मुनकर। नाज़रीन किराम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। असां अॼु हिकु ॿिए मौज़ू ऐं हिकु ॿिए दर्स सां तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु असांजो जेको मौज़ू आहे, जेको असांजो ही प्रोग्राम आहे, उहो आहे नमाज़ जी फ़ज़ीलत ऐं नमाज़ जी अहमियत। जहिड़े तरीक़े सां ही माह मुबारक रमज़ान हली रहियो आहे। हीअ माह इबादतनि जो, रहमतनि जो, बरकतनि जो, मग़फ़िरतनि जो महीनो आहे। हिन माह में जहिड़े तरीक़े सां रोज़े रखण जी बुलंद फ़ज़ीलत आहे, अहिड़े तरीक़े सां हिन माह में दुआऊं नमाज़ुनि जी बि बुलंद फ़ज़ीलत आहे। हिन माह में अगरि कोई इंसान हिकु नेकी बि करे थो त उनजो वधीक सवाबु थो मिले, ऐं हिन माह में अगरि कोई इंसान हिकु गुनाह बि करे थो त उन मासियत जो गुनाह घणो थो मिले। त अॼु जेको असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाइण वारा आहियूं उहो आहे नमाज़। यानी नमाज़ जेका इबादत आहे, ख़ुदावंदे आलम पंहिंजे बंदन ते फ़र्ज़ु कई आहे। ख़ुदावंदे आलम सूरह ज़ारियात जी आयत नंबर 56 में फ़रमाए थो त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। इन आयत में ख़ुदावंदे आलम इंसाननि ऐं जिन्ननि जी ख़िलक़त जे मक़सद खे उजागर करे ॿुधाए थो। ख़ुदा ॿुधाए थो त ऐं जिन्नू ऐं इंसानूं, तव्हांजे ख़िलक़त जो मक़सदु मुंहिंजी इबादत करणु आहे। हाणे ख़ुदा जी इबादत इंसान घणनि तरीक़नि सां करे सघे थो। हिकिड़ो तरीक़ो नमाज़ आहे, जेको ख़ुदा जी तरफ़ां असां ते फ़र्ज़ु थियल आहे। जहिड़ो क नमाज़ वाजिबु आहे, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात आहे। उन मां हिकु अमल जेको वाजिबु आहे उहो नमाज़ आहे। इमाम अली अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त जॾहिं बि मुंहिंजे दिलि में इहा ख़्वाहिश थींदी आहे त मां ख़ुदा सां ॻाल्हायां, यानी अलाह सुब्हानहू व तआला जहिड़ी ज़ात सां मां कचहरी कयां, त उन वक़्तु मां मुसलो विछाए करे अलाह सां गुफ़्तगू कयां थो। वरी मौला फ़रमाइनि था त जॾहिं आउं चाहींदो आहियां त ख़ुदा मूं सां ॻाल्हाए, यानी अलाह सुब्हानहू व तआला मूं सां गुफ़्तगू करे, त मां क़ुरान खोले करे पढ़ंदो आहियां। छो जो क़ुरान में लिखियल नाज़िल थियल उहो ई आहे जेको ख़ुदा फ़रमायो आहे त अगरि इंसान ख़ुदा सां ॻाल्हाइणु चाहे त नमाज़ पढ़े, ऐं अगरि ख़ुदा उन सां ॻाल्हाए त पोइ उन वक़्तु इंसान क़ुरान मजीद खोले करे पढ़े। छो जो ही त माह मुबारक फ़ज़ीलतनि वारो माह आहे। हीअ माह रहमतनि, बरकतनि ऐं निजात जो महीनो आहे। हिन महीने में इंसान हिकु आयत अगरि क़ुरान जी तिलावत करे थो त उन आयत जो एतिरो सवाबु आहे ॼण हुन ॿिए महीने में ख़तम क़ुरान करे छॾियो। त अगरि इंसान चाहे थो त अलाह मूं सां ॻाल्हाए, अलाह मूं सां गुफ़्तगू करे, त उन जो तरीक़ो अली अलैहिस्सलाम ॿुधाइनि था। मौला अली अलैहिस्सलाम ॿुधाइनि था त तव्हां हिते क़ुरान खोले करे पढ़ो त सम्झो त ख़ुदावंदे आलम मूं सां थो ॻाल्हाए, ऐं तव्हां चाहियो त तव्हां ख़ुदा सां गुफ़्तगू कयो त उन वक़्तु नमाज़ पढ़ो। नमाज़ उहा अज़ीम ऐं फ़ज़ीलतनि वारी इबादत आहे, जंहिंजे बारे में हदीसूं ॿुधाइनि थियूं त दीन जो सुतून छा आहे, यानी दीन जो थंभो नमाज़ आहे। हाणे थंभो छा हूंदो आहे, तव्हांजे ख़िदमत में बयानु कंदी हलां त थंभो उन शइ खे चवंदा आहिनि। अगरि मिसाल इंसान को ख़ैमो ठाहे थो, ख़ैमो ठाहे करे उन जे रसियुनि खे हिकु वॾे थंभे सां ॿधे उन खे बुलंद थो करे। ख़ैमे खे बुलंद करण लाइ थंभे जो आसिरो वठंदा आहिनि त जी उहो ख़ैमो बुलंद थिए। अगरि उन थंभे खे हटाए छॾियूं, उन सुतून खे हटाए छॾियूं, त उहो ख़ैमो बाक़ी न रहंदो।
हदीस पाक में इरशाद आहे त नमाज़ दीन जो थंबो आहे, दीन जो सुतून आहे। अगरि इंसान इन नमाज़ खे नथो पढ़े, नमाज़ में ख़ुदा जे साम्हूं झुके नथो, त यानी दीन खे बि इहो नाकाम थो करे। यानी दीन जो जेको टेक आहे, दीन जो जेको सहारो आहे, नमाज़ आहे। नमाज़ खे नथो पढ़े यानी दीन खे ख़तमु थो करे इंसानु पंहिंजे हथनि सां। हाणे जेके असां नमाज़ में झुकूं था, नमाज़ में ख़ुदा जी इबादत कयूं था, त तव्हांजे ख़िदमत में मूं क़ुर जी आयत पढ़ी, सूरह अनकबूत जी आयत नंबर 45, जंहिंमें ख़ुदावंदे आलम अल्लाह सुब्हानहू व तआला फ़रमाए थो, इन्न सलात, बेशक नमाज़, तनहा अनिल फ़हशाई वल मुनकर, यानी नमाज़ जेका ख़ुदा जे तरफ़ां इंसाननि ते फ़र्ज़ कयल इबादत आहे, उहा इबादत अगरि इंसान अंजाम ॾिए थो, अगरि इंसान ख़ुदा जे साम्हूं सजदे में झुके थो, त उहा नमाज़ इंसान खे बेहयाई ऐं बुरनि कमनि खां रोके थी। ॾिसंदा हलूं त असांजे मुआशिरे में केतिरा ई एतिरा इंसान आहिनि, केतिरा ई माण्हू आहिनि जिन्हनि जे पेशानी ते सजदे जो निशान त आहे, पर उहे बुरनि कमनि खां रुकनि कोन था, उहे बुरा अमल बि अंजाम ॾियनि था, बेहयाई बि मौजूदु आहे। आख़िर छो? त इहा बि तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त हदीस में बयानु थियलु आहे त अगरि तव्हां नमाज़ पढ़ो था पर बुरनि अमलनि खां नथा रुको, जेके बुरा कम आहिनि उन्हनि खां नथा रुको, त ईअं सम्झो त तव्हां नमाज़ सही तरीक़े सां अंजाम नाहे ॾिनी, तव्हां नमाज़ सही तरीक़े सां पढ़ी नाहे। अगरि तव्हां नमाज़ में ध्यानु ॾेई करे, नमाज़ में ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां इहा इबादत कंदा, इहा इबादत क़बूल बि वेंदी ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे इहा नमाज़ बेहयाई ऐं बुरनि कमनि खां बि रोकींदी। असांजे मुआशिरे में छा थींदो आहे, जो असां पंहिंजे ज़िंदगी जे कमनि में ईअं मशगूल थी था वञूं, जेका नमाज़ ख़ुदा जे तरफ़ां असां ते हिकु अज़ीम इबादत फ़र्ज़ु थियलु आहे, असां उन नमाज़ खां गाफ़िल थी था वञूं। आख़िर ॾिसंदा हलूं, घर में हाउस वाइफ आहे त पंहिंजे घर जे कमनि में मशगूल आहे, कोई इंसान आहे ॿाहिरि जॉब थो करे, कोई शख़्स आहे, कोई मर्द आहे ॿाहिरि नौकरी थो करे या जॉब थो करे, त पंहिंजे जॉब खे यानी तरजीह थो ॾिए, नमाज़ खे बाद में थो अदा करे ऐं पंहिंजे जॉब खे तरजीह थो ॾिए। हिते तव्हांजे ख़िदमत में हिकु वाक़ियो पेश कंदी हलां त हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंजे बारे में ॿुधायो थो वञे, उहो जॉब ते वेंदो हुयो, नौकरी ते ड्यूटी ते वेंदो हुयो। जॾहिं हिकु दफ़ो उहो ड्यूटी करे शाम जो घर वापसि आयो, थकिजी आयो, ॾिठईं त नमाज़ जो टाइम ख़तमु थियण वारो आहे ऐं उन अची करे जल्दी सां वुज़ू कयो, वुज़ू करे ऐं नमाज़ पढ़णु शुरू कई। ठीकु, हिन त वुज़ू कयो, वुज़ू करे मुसले ते बि अची वियो ऐं मुसले ते बीही करे नमाज़ पढ़ण बि शुरू कई। हिन जे ज़हन में ख़्यालात अची विया, दुनिया जूं ॻाल्हियूं अची वियूं त मुंहिंजे ड्यूटी ते वियो हुअसि, फ़लाणो कमु रहिजी वियो, मुंहिंजी माउ मूंखे दवा जे लाइ चयो, उहा दवा बि विसरी वई, मूंखे हीउ कमु करिणो हो, उहा ॻाल्हि विसरी वई। आख़िर हिन खे दुनिया जूं तमामु ॻाल्हियूं नमाज़ में यादि अची थियूं वञनि। जॾहिं हीउ इंसानु नमाज़ थो पढ़े त उन वक़्तु नमाज़ पढ़ंदे जॾहिं सजदे ते सर थो रखे त सॼे ॾींहं जो थकल हुयो, त उनखे निंड अची थी वञे उन सजदे में। जॾहिं निंड जो झूटो थो अचेसि त उन वक़्तु उन झूटे में ई ख़्वाब थो ॾिसे। ख़्वाब में छा थो ॾिसे थो त रोज़े महशर आहे ऐं मैदाने महशर आहे, मां बीठो आहियां ऐं मूंखे मुंहिंजो हिसाबु किताबु वरितो थो वञे। जॾहिं हीउ इंसानु ख़्वाब में ॾिसे थो त रोज़े महशर आहे, मैदाने महशर में मां बीठो आहियां, मुंहिंजो हिसाबु किताबु वरितो थो वञे, त उन वक़्तु हुकुम ॾिनो थो वञे फ़रिश्तनि खे त हिन खे गिहले करे वञी करे जहन्नुम में उछलायोसि। त हीउ शख़्स बयानु थो करे त मूं पंहिंजे ज़िंदगी में नमाज़ पढ़ी आहे, मूं पंहिंजे ज़िंदगी में हीउ नेक अमल कया आहिनि, मुंहिंजी नमाज़ केॾांहुं वई आहे, हिन खे को जवाबु न आहे मिलंदो। जॾहिं हिन खे उहे अज़ाब जा फ़रिश्ता उन शख़्स खे छिके करे गिहलींदे जहन्नुम जे दरवाज़े ते वठी था वञनि, जॾहिं उछलाइनि था हिन खे, हीउ उन वक़्तु पंहिंजे नमाज़ खे सॾे थो,
पुकारे थो त मां तोखे दुनिया में अदा कयमि ऐं तो मुंहिंजी हिन दुनिया में कहिड़ी मदद कई आहे। आख़िरकार जॾहिं हिन खे जहनुम जे बाह में उछलाइनि पिया त उन वक़्तु हिकु बुज़ुर्ग हस्ती यानी हिकु वॾी उमिरि वारी हस्ती जो हथु आयो ऐं अची करे हुन जे बाह में पकड़ी करे उतां ई छिके करे हुनखे कढियईं। हाणे ॾिसूं त हीउ शख़्स परेशान हुयो, हिन एॾो परेशान हुयो जो हिन जे चहिरे मां पघर वहे पियो ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे त हिन इहो ई सम्झियो त हाणे मूंखे जहनुम में उछलाए थो वञे ऐं हाणे जहनुम मां मूंखे केरु कढंदो बि न, छो जो मूं वटि एतिरा नेक अमल आहिनि बि कोन, नमाज़ मूं पढ़ी मुंहिंजी नमाज़ आई कोन्हे। जॾहिं हिकु बाह अची करे हिन खे छिके करे ॿाहिरि थो कढे त हीउ सम्झी थो वञे त हाणे मुंहिंजे ज़िंदगी ऐं मुंहिंजे हयात याने मूंखे साहु खणण जो मौक़ो मिलियो आहे। जॾहिं हिन खे कढे थो त हीउ साह ई खणी करे पंहिंजो पघर साफ़ु करे पुछे थो त तूं केरु आहीं ऐं मूंखे जहनुम जे बाह खां छो बचायई। त उहो जेको बचाइण वारो आहे बुज़ुर्ग जेको शख़्स आहे उहो चवे थो त मां तुंहिंजी नमाज़ आहियां, मां तुंहिंजी नमाज़ आहियां। त हीउ शख़्स जेको आहे जहनुम में उछलायो पियो वञे उहो परेशान थी करे पुछे थो त आख़िर तूं मुंहिंजी नमाज़ एॾी देरि करे छो करे आई आहीं, मां तोखे पंहिंजी ज़िंदगी में अदा कंदो हुअसि, पंहिंजे मूंखे मुंहिंजा कम हुया उन कमनि खे छॾे करे तोखे अदा कंदो हुअसि, इन जे बावजूद बि तूं देरि करे आया आहीं छो। त नमाज़ गुफ़्तगू करे थी उन सां, नमाज़ चवे थी त तूं मूंखे दुनिया में ॿियनि कमनि खां पोइ अंजाम ॾींदो हुएं, जेके ॿिया कम हुया तुंहिंजी ड्यूटी हुई, तूं पंहिंजा ॿिया ज़िंदगी जा कम कंदो हुएं उन्हनि खे तरजीह मुंहिंजे मथां ॾींदो हुएं ऐं मूंखे आख़िर में अंजाम ॾींदो हुएं। त इन जे करे मां बि तुंहिंजे मदद लाइ आख़िर में पहुतो आहियां। यानी छा त इंसानु अगरि पंहिंजी ज़िंदगी में नमाज़ खे तरजीह नथो ॾिए, पंहिंजे कमनि खे तरजीह थो ॾिए, पंहिंजे कमनि खे पहिरियां अंजाम थो ॾिए ऐं नमाज़ खे आख़िर में थो पढ़े त नमाज़ बि इंसान खे बचाइण ईंदी आहे, पर आख़िरी वक़्त में जॾहिं इंसानु हैरान परेशान बेयारो मददगार ॾिसे थो त हाणे मूंखे हितां बचाइण वारो केरु कोन्हे त पोइ नमाज़ उते बचाइण अचे थी। नाज़रीन किराम, ही नमाज़ आहे जेको इंसानु अगरि पंहिंजी ज़िंदगी में सही तरीक़े सां ख़ुशू सां ख़ुज़ू सां अदा करे थो ऐं अगरि टाइम ते अदा कंदो त नमाज़ बि रोज़े महशर टाइम ते बचाइण लाइ ईंदी। छो जो जॾहिं इंसान खे क़बर में उतारियो थो वञे, क़बर में लाथो थो वञे त फ़रिश्ता जेके सवाल पुछण वारा अचनि था उहे पहिरियों ई सवाल नमाज़ जे बारे में कनि था त छा तो पंहिंजे ज़िंदगी में नमाज़ पढ़ी आहे या न। हाणे ॾिसंदा हलूं त हदीस में बयानु थियल आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त तव्हां पंहिंजे नमाज़ खे न चओ त कमु आहे, पंहिंजी नमाज़ खे न चओ त मूंखे हीउ कमु करिणो आहे, पंहिंजे घर जी सफ़ाई करणी आहे, हीउ रध पचाव करिणो, बल्कि तव्हां पंहिंजे कमनि खे चओ त मूंखे नमाज़ पढ़णी आहे, पहिरियां मूंखे नमाज़ पढ़णी आहे पोइ पंहिंजा कम करणा आहिनि। अगरि तव्हां कमनि खे तरजीह ॾींदव त नमाज़ तव्हांजी उन सूरत हाल में हूंदी जो तव्हां उनखे देरि अदा कंदव त उहा क़बूल बि उन ई अंदाज़ में थींदी। अगरि नमाज़ में ध्यानु कोन्हे, ॿिए जॻह ॾांहुं ध्यानु आहे, ॿिए मसइलनि ॿिए कमनि ॾांहुं ध्यानु आहे त उहा नमाज़ बि उन ई तरीक़े सां क़बूल थींदी। अच्छा, मां तव्हांजे ख़िदमत में जेका आयत पढ़ी सूरह अनकबूत जी आयत नंबर 45 में खुदावंद आलम इरशाद थो फरमाए, इन सलात तनहा अनिल फ़ाहिशाई वल मुनकरी, यानी छा त नमाज़ तव्हांखे बुराइनि खां ऐं बेहयाई खां बचाए थी। त असांजे मुआशिरे में जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे त गुनाह कनि था, नमाज़ बि पढ़नि था, पोइ छाजे करे, कहिड़ी वजह आहे जो नमाज़ बि पढ़नि था ऐं बुराइनि खां बि नथा रुकनि। इन जी वजह इहा आहे छो जो नमाज़ खे सही नमूने सां अदा नथो कयो वञे, नमाज़ खे सही तरीक़े सां पढ़ियो नथो वञे, इन जी वजह सां उहे इन्हनि गुनाहनि खां बि परे नथा रहनि। नाज़रीन किराम, असां अगरि नमाज़ में ध्यानु ॾियूं ऐं पंहिंजे ध्यानु गौर फ़िक्र सां अगरि नमाज़ खे पढ़ंदासीं त असां नमाज़ में छा चई रहिया आहियूं, कंहिं सां ॻाल्हाए रहिया आहियूं। छो जो तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मौला अली अलैहिस्सलाम फरमायो आहे
त जॾहिं मां चाहियां थो त ख़ुदा सां ॻाल्हायां, ख़ुदा सां गुफ़्तगू कयां, त मां मुसलो विछाए नमाज़ पढ़ंदो आहियां। त यानी असां हिते नमाज़ जो मतिलबु छा आहे? यानी मुसलो विछाए करे अलाह सां गुफ़्तगू करणु, अलाह सां ॻाल्हाइणु, अलाह सां राज़ो न्याज़ करणु, अलाह सां कचहरी करणु। कहिड़े तरीक़े सां? जॾहिं असां सूरह फ़ातिहा पढ़ंदा आहियूं त उन में पहिरियां ख़ुदा जी तारीफ़ कंदा आहियूं, ख़ुदा जे सिफ़तनि खे बयानु कंदा आहियूं। उन खां बाद में ख़ुदा खे चवंदा आहियूं इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, त असां सिर्फ़ु तुंहिंजी ऐं ख़ुदा मुख़ातिब आहियूं ख़ुदा सां, ऐं ख़ुदा असां सिर्फ़ु तुंहिंजी इबादत कयूं था ऐं सिर्फ़ु तोखां ई मदद घुरूं था। अगरि असांजे ध्यान में उन वक़्तु असांजे ज़हन में ॿार हुजनि, उन वक़्तु असांजे ज़हन में घर जा कम हुजनि, उन वक़्तु असांजे ज़हन में असांजो बॉस या सर हुजे, त यानी मां त जेके लफ़्ज़ ज़बान मां कढां थी पई इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, त अगरि मुंहिंजो ध्यानु उन्हनि ॾांहुं वियो त इहो नमाज़ में शिरक थी वियो। यानी नमाज़ में असां ॿिए कंहिंखे चऊं था त मां तुंहिंजी इबादत कयां थी ऐं तोखां ई मदद घुरां थी, जॾहिं त इहो शिरक अगरि नमाज़ में अची वञे त नमाज़ बातिल थी वेंदी। इन वजह सां इंसान जेको ख़ुदा जो बंदो आहे उनखे खपे त नमाज़ में ध्यानु ॾिए, ख़ुशूअ ख़ुज़ू सां नमाज़ पढ़े, त जी उहा नमाज़ ख़ुदा जे बारगाह में क़बूल कई वञे। रवायतूं ॿुधाइनि थियूं, हदीसनि में मिले थो त अगरि कोई इंसान राति जो सुम्ही थो रहे ऐं निंड में हूंदो आहे, नमाज़ फ़जर क़ज़ा थी वञे, नमाज़ फ़जर जूं हूंदियूं जेके ॿ रकातूं आहिनि, अगरि उहे फ़र्ज़ जूं ॿ रकातूं क़ज़ा थी वियूं त पोइ इन जो नुक़सानु केतिरो इंसानु भरे? छा 2 रकातूं क़ज़ा जी नियत सां पढ़े छॾियां काफ़ी आहिनि? 2 रकातूं मुंहिंजूं फ़जर जूं क़ज़ा थी वियूं, उन जे एवज़ में मां क़ज़ा जूं 2 रकातूं ॾींहं जो पढ़ी छॾियां, उन जे एवज़ में सही आहे, उहो पूरो थी वेंदो न? हदीसनि में मिले थो जेका फ़जर जी नमाज़ आहे उहा बुलंद तरीन नमाज़ आहे, उहा बाफ़ज़ीलत नमाज़ आहे, उन जी एतिरी अहमियत आहे। अगरि तव्हांजे निंड जी वजह सां या बेएतनाई जी वजह सां ध्यानु कोन्हे, तवजह न आहे, नमाज़ खे तरजीह नथा ॾियो, नमाज़ खे अहमियत नथा ॾियो, इन वजह सां तव्हांजी नमाज़ क़ज़ा थी वञे, तव्हां इन 2 रकातनि जे एवज़ में सॼे जहान जा ख़ज़ाना ॾियो, सॼे जहान जा मालो मिल्कियत ॾियो, तॾहिं बि उहे घटि आहिनि। त नाज़रीन किराम, इहे ख़ुदा जी जेका इबादत आहे फ़जर जी 2 रकातूं फ़र्ज़, उहा अगरि क़ज़ा थी वञे त उन जे एवज़ में असां ही मालो दौलत ॾियूं, पूरे दुनिया जा ख़ज़ाना ॾियूं, त हदीस में ॿुधाए थो वञे उहे बि घटि आहिनि। यानी हिन नमाज़ जे बदिले में उहे घटि आहिनि, नमाज़ जी फ़ज़ीलत उन खां वधीक आहे। अच्छा, हीअ जेके असां ते ख़ुदावंद आलम नमाज़ूं फ़र्ज़ कयूं आहिनि, 5 वक़्तूं नमाज़ूं आहिनि, उहे असां ते वाजिबु आहिनि, उहे असां पढ़ूं था। उन खां अलावा बि ख़ुदावंद आलम मुस्तहब नमाज़ूं बि रखियूं आहिनि। नमाज़ तहजुद आहे जंहिंजे बारे में रवायतूं ॿुधाइनि थियूं त इहा नमाज़ फ़ज़ीलत वारी ऐं बाबरकत नमाज़ आहे, जेको इंसान राति जो उथी करे अधु राति जो पंहिंजे निंड खे फिटाए करे उथे थो, जंहिं टाइम जो हर इंसान सुतो पियो हूंदो आहे, उन टाइम जो अगरि कोई इंसान उथी पंहिंजे रब सां ॻाल्हाए थो, पंहिंजे रब सां गुफ़्तगू करे थो, पंहिंजे रब सां कचहरी करे थो, त उन जो एतिरो अजर ऐं सवाबु आहे जो हदीसनि में मिले थो त नमाज़ तहजुद गुज़ार जे पोयां ख़ुदावंद आलम 70,000 फ़रिश्ता मोकिले थो, वञो ऐं तव्हां मुंहिंजे इन बंदे जे पोयां नमाज़ पढ़ो। यानी ख़ुदा 70,000 फ़रिश्तनि खे मोकिले थो त तहजुद गुज़ार जेको आहे, नमाज़ शब खे पढ़ण वारो आहे, उन जे पोयां तव्हां वञी करे नमाज़ पढ़ो। अञा ॿियूं रवायतूं ॿुधाइनि थियूं त अगरि कोई इंसान मिसवाक करे ॾंदण करे नमाज़ तहजुद पढ़े थो त ख़ुदावंद आलम आसमान तां फ़रिश्तनि खे मोकिले थो, वञो ऐं मुंहिंजे इन बंदे जे वात मां ख़ुशबू खे सुंघी अचो।
छो जो हीउ मुंहिंजो बंदो नमाज़ तहजुद पढ़ी रहियो आहे, नमाज़ शब पढ़ी रहियो आहे। नमाज़ शब हिकु अहिड़ी नमाज़ आहे जंहिंजे पढ़ण सां इंसान जे चहिरे ते नूर अची वेंदो आहे, इंसान जो चहिरो रोशन थी वेंदो आहे। रवायतूं लिखनि थियूं अगरि कोई इंसान कोई बंदो नमाज़ तहजुद पढ़े थो त उन जे ॾींहं जे रोज़े जी ज़िमेदारी ख़ुदावंद आलम खणी थो छॾे, त तुंहिंजे रोज़ी जी ज़िमेदारी मूं ते आहे, तूं हाणे परेशान न थी। त नाज़रीन किराम, वाजिब जेके नमाज़ूं आहिनि उन्हनि जी फज़ीलत पंहिंजी जॻह ते आहे, पर अगरि जेका असां मुस्तहब नमाज़ था पढ़ूं उन जी फज़ीलत बि बुलंद आहे। तव्हांजे ख़िदमत में ॿुधाईंदी हलां त असां जेको नमाज़ पढ़ूं था उहा असांजे ख़ुदावंद आलम जे बारगाह में वञे थी त ख़ुदावंद आलम बि उन खे क़बूल करे थो, अगरि असां उन लिहाज़ खां उन नमाज़ खे पढ़ूं था। त रवायतूं ॿुधाइनि थियूं त हिकिड़ो शख़्स हूंदो आहे जेको सुबुह जो अज़ान जे टाइम उथे थो, ॾिसे थो त सॼे शहर में माण्हू सुता पिया आहिनि, छाजे करे जो उन टाइम बरसाति थी रही आहे। जॾहिं बरसाति थिए थी पई, बारिश वसे थी पई त सभई माण्हू पंहिंजे घरनि में सुता पिया आहिनि। हा अगरि कोई उथियो बि सही त पंहिंजे घर में ई नमाज़ थो पढ़े। हीउ उथियो आहे शख़्स, वञी करे वुज़ू कयईं ऐं मस्जिद ॾांहुं रवानो थियो त वञी करे मां मस्जिद में नमाज़ पढ़ां, छो जो अगरि कोई इंसान कोई मर्द आहे घर में नमाज़ थो पढ़े त उन जे मुक़ाबले में नमाज़ जेका मस्जिद में पढ़ी थी वञे उहा फज़ीलत वारी नमाज़ आहे। अगरि कोई इंसान हिकु रकात घर में थो पढ़े, उहा हिकिड़ी रकात अगरि मस्जिद में पढ़े त उन जो 500 रकातनि जेतिरो सवाबु थो मिले। त उहो शख़्स जॾहिं फजर जे लाइ नमाज़ लाइ वुज़ू करे पंहिंजे घर मां निकितो आहे त हलंदे हलंदे अधु रस्ते में बरसाति जे वजह सां रस्ते ते गप थी वियो ऐं पाणी घणो बीही वियो। हीउ जेको नमाज़ी हुयो उहो तिरकी करे किरी थो पवे। हाणे हीउ त उथियो आहे। नाज़रीन, हिते असां ॾिसंदा हलूं त हिन जो ईमान केतिरे क़दुरु पुख़्तो आहे, केतिरो मज़बूत आहे ऐं केतिरी मुहबत अथसि ख़ुदा सां, त उहो ख़ुदा सां मां ॻाल्हाइणु वञा उन जी इबादत लाइ मूंखे जेका बि ज़हमत पेश अचे उहा घटि आहे। उहो शख़्स, उहो ख़ुदा जो बंदो, उहो ख़ुदा जो बानो उथियो आहे, घर वियो आहे, वञी करे कपिड़ा जल्दी में बदिलाए वरी आयो आहे त मां वञा मस्जिद में नमाज़ पढ़ां। जेको शख़्स हूंदो आहे नमाज़ पढ़ण वारो, नमाज़ जे लाइ कपिड़ा बदिलाए करे वञे थो, ॿियो दफ़ा जॾहिं वञे थो वरी उहो इंसान बारिश जे पाणी में स्लिप थी थो वञे ऐं उहो किरी थो पवे। जॾहिं उहो वरी वापसि थो वञे घर, वञी करे कपिड़ा बदिलाए करे वरी मस्जिद ॾांहुं ई वञे थो त मूंखे इहा नमाज़ मस्जिद में ई पढ़णी आहे ऐं जेको इन जो सवाबु आहे मस्जिद वारो मूंखे हासिलु करिणो आहे। जॾहिं हीउ 3 दफ़ा ॿाहिरि निकितो आहे, ॾिसे थो त हिकु बुज़ुर्ग शख़्स बीठल आहे, उन जे हथ में हिकु ॾीओ आहे ऐं उहो ॾीओ जले करे चवे थो त अचो मां तव्हांजे रस्ते ते रोशनी थो कयां। हीउ वियो आहे, उन सां गॾु नमाज़ जे लाइ मस्जिद जे जॾहिं दरवाज़े में दाख़िल थो थिए, अंदरि घिरे थो त पोयां मुड़ी करे उनखे चवे थो बुज़ुर्ग शख़्स खे त छा तूं नमाज़ पढ़णु न ईंदे? त उहो चवे थो न। पुछे थो त छाजे करे, कहिड़ी वजह आहे जो तूं नमाज़ पढ़णु न ईंदे? उहो चवे थो त मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु तोखे मस्जिद ताईं पहुचाइणो हुयो। त हिन पुछे थो हीउ शख़्स बंदो जेको ख़ुदा जो आहे त आख़िर तूं नमाज़ छो न पढ़ंदे? त हू जेको ॾीओ जले करे बीठल हुयो उहो चवे थो त मां इब्लीस आहियां, मां शैतान आहियां, मां तुंहिंजे सिर्फ़ु रस्ते ते रोशनी करण लाइ आयो हुअसि। त हीउ ख़ुदा जो बंदो पुछे थो मुंहिंजे रस्ते ते ऐं इब्लीस रोशनी करणु आयो, वजह कहिड़ी आहे, सबबु कहिड़ो आहे? त उन वक़्तु इब्लीस चवे थो त जॾहिं तूं नमाज़ पढ़ण लाइ घर मां निकिते, उन वक़्तु हीउ सॼो शहर जा माण्हू सुम्ही रहिया हुया, बारिश थी रही हुई, केर बि पंहिंजे घर मां नमाज़ पढ़ण न निकितो, सिर्फ़ु तूं ई पंहिंजे घर मां निकिते। त उन वक़्तु जॾहिं तूं निकिते त ख़ुदावंद आलम जा जेके फ़रिश्ता हुया सभिनी हिकु आवाज़ थी करे चयो त परवरदिगारा, तुंहिंजे बंदनि मां हिकु बंदो निकितो आहे तुंहिंजे इबादत करण लाइ, हिन जा समूरा गुनाह बख़्शे छॾ। त उन वक़्तु ख़ुदावंद आलम चयो ऐं मुंहिंजा फ़रिश्तो, मां हिन जा समूरा गुनाह बख़्शे छॾिया आहिनि। वरी जॾहिं मां तोखे अची करे उते धिको ॾेई करे किरायो,
इब्लिस पाण थो ॿुधाए त तूं उते गप में किरी न पियो हुई, बल्कि मां तोखे उते धिको ॾेई करे किरायो त जी ही नमाज़ न पढ़ी सघे। भला ही नमाज़ पढ़ण लाइ निकितो आहे, नमाज़ जो सवाबु हिन खे मिलियो आहे, पर अगरि नमाज़ वञी करे पढ़ंदो त अञा वधीक सवाबु मिलंदसि। इन सवाब खां हिन खे परे कयां। त इब्लिस उन वक़्तु उन शख़्स सां मुखातिब थी करे चवे थो त तूं तिरकी करे न किरी पियो आहीं, बल्कि मां तोखे धिको ॾेई करे किरायो। छो जो तूं जॾहिं नमाज़ पढ़ण लाइ हिन शहर मां हिकिड़ो निकिते त उन वक़्तु ख़ुदावंद आलम जेके फ़रिश्ता हुया उन्हनि सदाऊं ॾेई करे चयो त ख़ुदावंदा हिन जा गुनाह बख़्श कर। वरी जॾहिं मां तोखे ॿिए दफ़ा धिको ॾेई किरायो, वरी उन्हनि फ़रिश्तनि जे ख़ुदावंदा हिन जे ख़ानदान जा गुनाह माफ़ु कर। अगरि मां तोखे टियों दफ़ा बि उते किराया हा त उन वक़्तु ख़ुदावंद आलम ईअं न करे हा जो तव्हांजे करे तुंहिंजे सदके में हिन पूरे शहर जा गुनाह माफ़ु करे छॾे। इन जी वजह सां मां तुंहिंजे रस्ते ते ख़ुदि ॾीओ खणी आयो आहियां त जी तुंहिंजी रोशनी थिए ऐं तूं नमाज़ पढ़ण लाइ ख़ैरत सां हलियो वञ। त इन वाक़े मां असांखे इहो दर्स हासिल थो थिए त अगरि इंसानु नमाज़ पढ़णु अचे थो त इब्लिस केतिरी कोशिशि थो करे, शैतान केतिरी कोशिशि थो करे त इंसान खे उन नमाज़ जहिड़ी बाबरकत इबादत खां रोके, जेका बाफ़ज़ीलत इबादत आहे, जेका ख़ुदा सां ॻाल्हि ऐं उन सां राज़ो न्याज़ करण जो ज़रियो आहे। ही जेका नमाज़ आहे उहा ख़ुदावंद आलम फ़र्ज़ु कई आहे। अगरि कोई इंसानु इन नमाज़ खे अहमियत नथो ॾिए त उनखे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त अगरि कोई इंसानु नमाज़ खे अहमियत नथो ॾिए, तारिक सलात जेको आहे नमाज़ खे न पढ़ण वारो, उहो त उन जी कैटेगरी अलॻि आहे। पर जेको नमाज़ खे पढ़े थो, नमाज़ खे अहमियत नथो ॾिए, उन लाइ फ़रमान रसूल आहे त उन इंसान खे 15 अज़ाब ईंदा। 15 अज़ाब कहिड़ा ऐं कॾहिं रसूल फ़रमाइनि था त उहे अज़ाबनि मंझां कुझु अज़ाब उन इंसान खे दुनिया में ईंदा जेको नमाज़ खे अहमियत नथो ॾिए, ऐं कुझु अज़ाब उन खे मौत जे वक़्तु ईंदा। वरी उन अज़ाबनि मां कुझु अज़ाब क़ब्र में, कुझु अज़ाब रोज़े महशर। याने नमाज़ इंसानु पढ़े थो, पर अगरि नमाज़ खे अहमियत नथो ॾिए, नमाज़ जे मथां ॿियनि कमनि खे तरजीह थो ॾिए, त उहा नमाज़ इंसान पढ़े थो पर इंसान खे अज़ाब में मुब्तला थी थो वञे, छो जो नमाज़ खे अहमियत नथो ॾिए। नाज़रीन इकराम, ही माह मुबारक रमज़ान जेको बाबरकत महीनो आहे, जंहिंमें हिकु नंढे अमल करण जो बि बहितरीनु सवाबु हूंदो आहे, त जेका ख़ुदावंद आलम इंसान जे ख़िलक़त जो मक़सदु इबादत रखी आहे, याने इबादत नमाज़ रोज़ो। अगरि ही माह में असां रोज़ो रखी उन सां गॾु नमाज़ पढ़ूं, उन सां गॾु पंहिंजूं मुस्तहब नमाज़ूं पढ़ूं, दुआऊं पढ़ूं ऐं कलाम पाक जी तिलावत कयूं, त यकीनन असां हिन रमज़ान खां इस्तिफ़ादो वठी करे निकिरंदासीं ऐं हिन माह मुबारक रमज़ान में पाण खे गुनाहनि खां पाक ऐं शिफ़ाफ़ करे निकिरंदासीं। यकीनन पाण खे असां ख़ुदावंद आलम जी रिज़ा हासिल करे ऐं निकिरंदासीं। जंहिं तरीक़े सां रवायतूं ॿुधाइनि थियूं त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो त नमाज़ मोमिन जी महराज आहे, नमाज़ मोमिन जी महराज आहे, ऐं नमाज़ ख़ुदि जी जेका महराज आहे उहो सजदो आहे। इंसान जॾहिं सजदे में वञे थो त उहो सजदो नमाज़ जो महराज आहे ऐं नमाज़ मोमिन जी महराज आहे। त नाज़रीन इकराम, जॾहिं इंसान नमाज़ पढ़े थो त याने महराज ते आहे, वरी जॾहिं सजदे में वञे थो त उन जी नमाज़ महराज ते आहे। त इंसान 2 सजदा ॾिए थो हर रकात में। ॿिनि सजदनि जो दारोमदार छा आहे, उन जो मक़सदु छा आहे, त तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदी हलां त रवायतूं ॿुधाइनि थियूं जेको इंसान जॾहिं पहिरियों सजदो ॾिए थो त उन मां इहा ख़बर थी पवे त इंसान खे ॿुधायो थो वञे त इंसान न विसारजां त तुंहिंजी खिलकत इन मिटी मां अथई, तूं सजदे में वञ ऐं पाण खे यादि कर त तूं कहिड़ी शइ मां पैदा कयो वएं,
पंहिंजे इनकसारी खे यादि कर त तूं इन मिटी मां पैदा कयो वएं। जॾहिं तूं पहिरें सजदे मां उथी करे वेही थो त यादि कर त तोखे हीअ दुनिया इस्तग़फ़ार लाइ मिलियो आहे, हीअ दुनिया तुंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश लाइ आहे। तूं अगरि गुनाह करी बि थो त हिन दुनिया में उहे गुनाह बख़्शराए पोइ तोखे वरी ॿिए दफ़ा जॾहिं सजदे में वञी थो तोखे ॿिए दफ़ा इन मिटी में मिलणो आहे। जॾहिं सजदे मां उथी थो त इन मां मुराद इहो आहे त रोज़े महशर तोखे ख़ुदावंदे आलम जे बारगाह में हाज़िर कयो वेंदो ऐं ख़ुदावंदे आलम जे बारगाह में जॾहिं असां नमाज़ में तशहुद पढ़ंदा आहियूं, गवाही ॾींदा आहियूं, ख़ुदावंदे आलम खे वहदहु ला शरीक करार ॾींदा आहियूं, उन सां गॾु रसूल रिसालत जो ऐलान कंदा आहियूं, रसूल जे अबदियत जो ऐलान कंदा आहियूं, त इन मां मुराद इहो आहे त जॾहिं इंसान रोज़े महशर क़यामत जे ॾींहुं ख़ुदावंदे आलम जे बारगाह में बीहंदो त उन वक़्तु ख़ुदा जी वहदानियत बयानु कंदो ऐं रसूल जी अबदियत ऐं रिसालत खे बयानु कंदो। नाज़रीन किराम, असांजे अॼु जे हिन प्रोग्राम जो मौज़ू नमाज़ हुयो, नमाज़ जी फ़ज़ीलत ऐं नमाज़ जे पढ़ण जो सवाबु तव्हांजे ख़िदमत में बयानु करे चुका आहियूं। इंशाअल्लाह इहो ई असांखे उमेदु आहे त तव्हां ऐं असां इन नमाज़ जे मौज़ू खां इस्तिफ़ादो वठंदासीं। जीअं त हीअ माह मुबारक रमज़ान आहे, इन में असां रोज़ा रखी करे ऐं इन बाबरकत महीने में नमाज़ूं बि पढ़ी करे, मुस्तहब ऐं वाजिबु नमाज़ूं पढ़ी करे ख़ुदावंदे आलम जी रज़ा हासिलु कंदासीं ऐं पंहिंजे गुनाहनि खे बख़्शाईंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।